ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/10/2024। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 24/2/2052। अॼु बाबा चवनि था बाप खे प्रत्यक्ष करण लाइ पंहिंजी व ॿियनि जी वृत्तियुनि खे पॉज़िटिव ठाहियो। बाप खे प्रत्यक्ष करण लाइ पंहिंजी व ॿियनि जी वृत्तियुनि खे पॉज़िटिव ठाहियो। अॼु विश्व कल्याणकारी बाप दादा पंहिंजे चारो ओर जे ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। हर हिकु ॿार जे मन जे उमंग ॾिसनि बि पिया ऐं ॿुधनि बि पिया। बाबा अॼु हर हिकु ॿार जे उमंग खे ॾिसनि बि पिया, ॿुधनि बि पिया। सभिनि जे मन में लक्ष्य हिकु ई हुयो कि जल्दी सां जल्दी बाप समान ठही वञे। लक्ष्य खे ॾिसी, हिम्मत खे ॾिसी, श्रेष्ठ संकल्प खे ॾिसी बाप दादा ख़ुशि हुया। सभिनि जे मन में लक्ष्य हिकु ई हुयो कि जल्दी सां जल्दी बाप समान ठही वञूं। लक्ष्य खे ॾिसी, हिम्मत खे ॾिसी, श्रेष्ठ संकल्प खे ॾिसी बाप दादा ख़ुशि हुया। साथ साथ इहे बि ॾिसनि पिया कि लक्ष्य सभिनि जो ॾाढो ऊच ते ऊचो आहे, लेकिन प्रत्यक्ष रूप में लक्ष्य नंबरवार आहिनि। लक्ष्य उन्हनि जा नंबरवार आहिनि। लक्ष्य त ऊचो आहे, लक्ष्य नंबरवार आहिनि। लक्ष्य ऐं लक्षण समान हुजणु अर्थात बाप समान ठहिणु। जो सेवा जी स्टेज ते निमित ॿार आहिनि उहे सदा हिकु संकल्प में रहंदा आहिनि कि बाप खे प्रत्यक्ष कीअं करूं, कॾहिं थींदो, ईअं संकल्प हलंदो आहे न। बाप ॿारनि खां पुछंदा आहिनि कि ॿार तव्हां सभी संपन्न संपूर्ण स्वरूप में स्वयं खे प्रत्यक्ष कॾहिं कंदव। बाप जो क्वेश्चन आहे ॿारनि जी उहा डेट बि फिक्स कई आहे कि उहा डेट फिक्स न थियणी आहे। डबल फॉर्नर्स चईंदा आहिनि कोई बि प्रोग्राम जी डेट हिकु साल पहिरियों फिक्स कयो। ईअं चईंदा आहियो त बाप चईंदा आहिनि स्वयं खे प्रत्यक्ष करण जी डेट फिक्स कई आहे। मीटिंग त ॾाढी कई, कंदा ई रहंदा आहियो। अॼु फलानी मीटिंग, कल्ह फलानी मीटिंग, हाणे बि केतिरी मीटिंग वारा आया, 3 मीटिंग वारा अॼु बि वेठा आहिनि। इहे त सुठो आहे, लेकिन हिन मीटिंग जी डेट कहिड़ी आहे? जो सोचो उहो ई ॻाल्हायो, उहो ई कर्म थिए। संकल्प बोल कर्म टई श्रेष्ठ लक्ष्य प्रमाण हुजे। लक्ष्य प्रमाण हुजे, श्रेष्ठ लक्ष्य प्रमाण हुजे। असांजो संकल्प बोल कर्म श्रेष्ठ लक्ष्य प्रमाण हुजे। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि सर्व विश्व कल्याण जे निमित्त ठहियल उहे ॿार सर्व आत्माउनि जे कल्याणकारी प्रत्यक्ष रूप में स्टेज ते कॾहिं ईंदा। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि सर्व विश्व कल्याण जे निमित्त ठहियल उहे ॿार सर्व आत्माउनि जे कल्याणकारी प्रत्यक्ष रूप में स्टेज ते कॾहिं ईंदा। हर हिकु गुप्त पुरुषार्थ में लग्न में आहे, इहे त बाप दादा ॾिसंदा आहिनि, लेकिन हिन विशेष संकल्प जी लग्न में मग्न कॾहिं थींदा। लग्न त आहे, लेकिन निरंतर हिन संकल्प खे संपन्न करण में मग्न रहण अर्थात निरंतर हिन संकल्प खे पूर्ण करण जे प्रैक्टिकल स्वरूप में हुजणु। हाणे संकल्प ऐं प्रत्यक्ष कर्म में अंतर आहे। बाबा हाणे चवनि था ख़ुदि खे प्रत्यक्ष करो। थियणो त आहे, करिणो बि ॿारनि खे आहे। बाप त बैकबोन आहे। त बाप दादा ॾिसनि था कि सभिनि खां तीव्र गति जी सेवा वृत्ति द्वारा वाइब्रेशन फैलाइणो आहे। वृत्ति ॾाढी तीव्र रॉकेट सां बि तेज़ आहे। वृत्ति द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करे सघंदा आहियो। जाते चाहियो, जेतिरी आत्माउनि जे प्रति चाहियो, वृत्ति द्वारा हिते वेठे वेठे पहुची सघंदा आहियो। सभी आत्माउनि जो स्वभाव संस्कार बाप समान थी वञे। असां वृत्ति द्वारा हिते वेठे वेठे पहुची सघंदा आहियूं। जीअं आत्मा जे प्रति वृत्ति द्वारा जाते चाहियो पहुची सघंदा आहियो। वृत्ति द्वारा दृष्टि ऐं सृष्टि परिवर्तन करे सघंदा आहियो।
लेकिन हिकु ॻाल्हि वृत्ति द्वारा सेवा करण में रुकावट विझंदी आहे। वृत्ति द्वारा वाइब्रेशन फैलंदा आहिनि। असांजे जड़ चित्र अञा ताईं लास्ट जन्म ताईं वाइब्रेशन द्वारा सेवा करनि था। ॾिठो आहे न, मंदिर ॾिठा आहिनि न, डबल फॉर्नस मंदिर ॾिठा आहिनि न, ॾिठा आहिनि त ॾिसी वठो। छो जी असांजा ई मंदिर आहिनि न। कुमारिन आदि कुमारियूं तव्हांजा मंदिर आहिनि या इंडिया वारनि जा मंदिर आहिनि? सभिनि जा मंदिर आहिनि। अच्छा, मुबारक हुजे। मंदिर जी मूर्तियूं प्रत्यक्ष रूप में वाइब्रेशन द्वारा सेवा करनि थियूं न। अर्थात असां आत्मायूं मंदिर जी मूर्तियूं सेवा करूं था। केतिरा भक्त वाइब्रेशन द्वारा पंहिंजी सर्व इच्छा पूर्ण करनि था। त हे चैतन्य मूर्तियूं हाणे पंहिंजी शुभ भावना जी वृत्ति, शुभ कामना जी वृत्ति सां वायुमंडल में वाइब्रेशन फैलाए। त हे चैतन्य मूर्तियूं हाणे पंहिंजी शुभ भावना जी वृत्ति, शुभ कामना जी वृत्ति सां वायुमंडल में वाइब्रेशन फैलाए। हाणे पंहिंजी शुभ भावना जी वृत्ति, शुभ कामना जी वृत्ति सां वायुमंडल में वाइब्रेशन फैलाए। लेकिन चइणु सुठो न लॻंदो आहे, लेकिन चइणो पवंदो आहे। पांडव लेकिन शब्द सुठो लॻंदो आहे? न सुठो लॻंदो आहे। लेकिन या ख़तमु। लेकिन हा या ख़तमु थी वियो। इन जे लाइ सभिनि खां सहज विधि आहे, पहिरियों हर हिकु पंहिंजे अंदरि चेक करो। हिकु सेकेंड में चेक करे सघंदा आहियो? हाणे करो। पहिरियों हर हिकु पंहिंजे अंदरि चेक करे, हिकु सेकेंड में चेक करे सघंदा आहियो? हाणे करो। बाबा चवंदा हाणे करो। बाबा चवंदा कि हर हिकु पंहिंजे अंदरि चेक करे, हिकु सेकेंड में चेक करे सघंदा आहियो? हाणे करो। छा चेक करिणो आहे? कि लेकिन शब्द ख़तमु थी वियो। सेकेंड ॾियूं छा? कि चइण में सेकेंड मिली वियो। हाणे पंहिंजे अंदरि चेक करो कि मुंहिंजी वृत्ति में कीअं आत्मा जे प्रति कोई नेगेटिव वाइब्रेशन आहे। विश्व जो वायुमंडल परिवर्तन करिणो आहे, लेकिन पंहिंजे मन में कहिड़ी हिकु आत्मा जे प्रति बि अगरि व्यर्थ वाइब्रेशन व सचो वाइब्रेशन बि नेगेटिव आहे त उहो विश्व परिवर्तन करे न सघंदो। बाधा पवंदो रहंदो, समय लॻी वेंदो, वायुमंडल में पावर न वेंदी। कई बार चवंदा आहिनि उहो आहे ई अहिड़ो, त वाइब्रेशन त थींदो न। बाप खे बि ज्ञान ॾींदा आहिनि, बाबा तव्हांखे पतो न आहे उहा आत्मा आहे ई अहिड़ी। लेकिन बाप पुछंदा आहिनि कि उहो ख़राबु आहे, रॉन्ग आहे, थियणो न खपे, लेकिन ख़राब खे पंहिंजी वृत्ति में रखो। छा इहा बाप जी छुट्टी आहे? त सम्झंदा आहिनि, जो सम्झंदा आहिनि उहो बाप जी छुट्टी न आहे। उहो हथु उठाइणो, उन्हनि खे हथु उठायो, टीवी में ॾेखारियो, तव्हां ॾिसो था न। अच्छा, यादि रखणु हथु उठायो न। अच्छा, यादि रखिणो हथु उठायो हुयो। डबल फॉर्नस हथु उठायो। बाप दादा जी टीवी में त अचे थो। जेसि ताईं हर हिकु ब्रह्मण आत्मा जी स्वयं जी वृत्ति में कहिड़ी बि आत्मा जे प्रति वाइब्रेशन नेगेटिव आहे त विश्व कल्याण जे प्रति वृत्ति सां वायुमंडल में वाइब्रेशन फैलाए न सघंदा। केॾी वॾी ॻाल्हि आहे। अगरि असांजे मन में कंहिंजे प्रति नेगेटिव वृत्ति आहे त असां वायुमंडल में न फैलाए सघंदासीं शुभ संकल्प विश्व कल्याण जे प्रति। छो जी हुन आत्मा जे प्रति नेगेटिव आहे त उहो बि फैलंदो। इहे पक्को सम्झी वठो। केतिरी बि सेवा करे वठो, रोज़ु 8 भाषण करे वठो, योग शिविर करे वठो, कई प्रकार जा कोर्स करे वठो,
लेकिन कंहिंजे प्रति बि पंहिंजी वृत्ति में कोई पुराणो नेगेटिव वाइब्रेशन न रखो। अच्छा उहो ख़राबु आहे, ॾाढी ग़लतियूं कंदो आहे, ॾाढनि खे दुख ॾींदो आहे, त छा तव्हां हुनजे दुख ॾियण में ज़िम्मेवार ठहिण जे बजाए हुनखे परिवर्तन करण में मददगार न ठही सघंदा आहियो? दुख में मदद न करणो आहे, दुख में मदद न करणो, हुनखे परिवर्तन करण में तव्हां मददगार ठहो। अगरि कोई अहिड़ी बि आत्मा आहे जो तव्हां सम्झंदा आहियो बदिलंदो न आहे, चलो असांजी जजमेंट बि उहो बदिलण वारो न आहे, लेकिन नंबरवार त आहिनि न, त तव्हां छो सोचंदा आहियो इहे त बदिलण वारो ई न आहे? तव्हां छो जजमेंट ॾींदा आहियो? उहो त बाप जज आहे न, तव्हां सभु हिक ॿिए खे जा जज ठही विया आहियो। बाप बि त ॾिसनि था इहे हीअं आहे, इहे हीअं आहे, इहे हीअं आहे। ब्रह्मा बाबा खे प्रत्यक्ष में ॾिठो कीअं कहिड़ी बि बार बार ग़लती करण वारी आत्मा रही, लेकिन बाप दादा विशेष साकार रूप में ब्रह्मा बाबा सर्व ॿारनि जे प्रति यादि पिया ॾिनी। सर्व ॿारनि खे मिठो मिठो चई, 2-4 खे कड़वा बाक़ी खे मिठो चई। छा ईअं चऊं? पोइ बि अहिड़ी आत्माउनि जे प्रति बि सदा रहम दिल ठहिया, क्षमा जा सागर ठहिया। लेकिन अच्छा पंहिंजी वृत्ति में कहिड़े जे प्रति बि अगरि नेगेटिव भाव रखियो त इन सां असांखे छा फ़ाइदो? अगरि असांखे हिन सां फ़ाइदो आहे पोइ त भले रखो, छुट्टी आहे। अगरि फ़ाइदो न आहे, परेशानी थींदी आहे, उहा ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे, फ़ाइदो न आहे, परेशानी थींदी त बार बार उहा ॻाल्हि ईंदी न साम्हूं। बाप दादा ॾिसनि हुन समय उनखे आईनो ॾेखारिणो खपे त जंहिं ॻाल्हि में पंहिंजो कोई फ़ाइदो न आहे, नॉलेजफुल ठहिणु अलॻि चीज़ आहे, नॉलेज आहे, इहे रॉन्ग आहे, इहे राइट आहे। नॉलेजफुल ठहिणु रॉन्ग न आहे, लेकिन वृत्ति में धारण करणु इहो रॉन्ग न। असांखे इहा आहे कि हिन में इहा आदत आहे, अञा ताईं वई न आहे, असां शुभ भावना रखूं था, लेकिन असां हुनखे उन ई बुरी ॻाल्हि सां ॾिसूं, इहो रॉन्ग आहे। छो जी पंहिंजे में ई मूड ऑफ व्यर्थ संकल्प यादि जी पावर कम, नुक़सानु थींदो आहे न, त इहा बि नुक़सानकारक चीज़ आहे न। बार बार असांखे उहा ई ॻाल्हि अचे, बार बार तंहिंखां त असां हुन ॻाल्हि खे छॾे छॾूं, हुनखे बि चऊं भई तूं ठीकु आहे, ठीकु थी वेंदो, ॻाल्हि चेंज कर। जॾहिं प्रकृति खे बि तव्हां पावन ठाहिण वारा आहियो त इहा त आत्माऊं आहियूं। वृत्ति, वाइब्रेशन ऐं वायुमंडल टिन्हिनि जो संबंध आहे। वृत्ति सां वाइब्रेशन हूंदो आहे, वाइब्रेशन सां वायुमंडल ठहींदो आहे, लेकिन मूल आहे वृत्ति। अगरि तव्हां सम्झंदा आहियो कि जल्दी जल्दी बाप जी प्रत्यक्षता थिए त तीव्र गति जो प्रयत्न आहे न, सभु पंहिंजी वृत्ति तीव्र गति जो प्रयत्न आहे, सभु पंहिंजी वृत्ति खे पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ पॉज़िटिव धारण करो। त तीव्र गति कीअं करे सघंदासीं असां? जॾहिं असां पंहिंजी वृत्ति खे सर्व जे लाइ पॉज़िटिव ठाहींदासीं। नॉलेजफुल भले ठहूं, लेकिन पंहिंजे मन में नेगेटिव धारण न करो। नेगेटिव जो अर्थ आहे किचिरो। हाणे वृत्ति पावरफुल करो, वाइब्रेशन पावरफुल ठाहियो, वायुमंडल पावरफुल ठाहियो। छो जी सभिनि अनुभव करे वरितो, वाणी सां परिवर्तन, शिक्षा सां परिवर्तन ॾाढी धीमे गति सां थींदो आहे, लेकिन अगरि तव्हां फास्ट गति सां परिवर्तन चाहींदा आहियो, नॉलेजफुल आहियो, नॉलेजफुल ठही, क्षमा स्वरूप ठही, रहम दिल ठही, शुभकामना द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करो। अगरि असां फास्ट गति सां परिवर्तन चाहींदा आहियूं त नॉलेजफुल ठही, क्षमा स्वरूप ठही, रहम दिल ठही, शुभ भावना, शुभकामना द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करो। सभु सुठा असांजे साम्हूं कोई बि अचे,
वो शुद्ध आत्मा जे रूप में हुजे। भले हुन जी ग़लती असांखे नॉलेज में आहे, अञा हुन जो सुभाउ असां सोचियो बसि ख़तमु थी वियो। सभी सुठा आहिनि, सभी सुठा आहिनि। रहम दिल ठही, क्षमा जो सागर ठही, शुभ भावना शुभकामना द्वारा वायुमंडल के परिवर्तन करो। ॾिसो, प्रत्यक्ष ॾिसो, तव्हां सभिनि मधुबन में जो बि ईंदा आहियो, सभिनि खां ज़्यादा प्रभाव कंहिं ॻाल्हि जो पवंदो आहे? वायुमंडल जो। जाते भी चाहियो सभी नंबरवार आहिनि, लेकिन ब्रह्मा बाप जी कर्म भूमि आहे, बाप दादा जी वरदान भूमि आहे, उहो वायुमंडल परिवर्तन करे ॾींदी आहे। अनुभव आहे न, त वाइब्रेशन द्वारा वायुमंडल ठाहिणो आहे। ये तीव्र गति जो दिल जो छाप आहे, ये तीव्र गति जो दिल जो छाप आहे। वायुमंडल दिल में छपी वेंदो आहे। ॿुधी हुई ॻाल्हि भुलिजी सघंदी आहे, लेकिन वायुमंडल जो दिल में छाप लॻी वेंदो आहे, उहो भुलिजी न सघंदो आहे। ईअं आहे न त बाप दादा ॿुधंदा रहंदा आहिनि, प्रत्यक्षता कॾहिं थींदी? आपस में रो रहिया आहिनि त सुठी कंदा आहिनि। अच्छा, चओ पांडव हाणे छा कंदो? वायुमंडल पावरफुल ठाहिणो आहे न, चाहे सेवा केंद्र, चाहे जो भी स्थान आहे, प्रवृत्ति में आहे त बि वायुमंडल पावरफुल हुजणो खपे, त बि वायुमंडल पावरफुल हुजणो खपे। चारों ओर जो वायुमंडल अगरि संपूर्ण निर्विघ्न रहम दिल शुभ भावना शुभकामना वारो ठही वेंदो त प्रत्यक्षता में कोई देरी न थींदी। त चारों तरफ़ असांखे संपूर्ण निर्विघ्न रहम दिल शुभ भावना शुभकामना वारो वायुमंडल ठाहिणो, त प्रत्यक्षता में देरी न थींदी। हाणे बाप दादा जो डे ॾिनी अथई, उहो बाप दादा खे यादि आहे, हिसाब त पुछंदा न। हर हिकु पंहिंजे अकाउंट खे ॾिसे त अकाउंट में बाप दादा इहे ई चेक कई, वृत्ति में, दृष्टि में, बोल में रहम दिल शुभ भावना शुभकामना वारी आत्मा केतिरी परसेंटेज में रही, है न? वृत्ति में, दृष्टि में, बोल में रहम दिल शुभ भावना शुभकामना वारी आत्मा केतिरी परसेंटेज में असां रहियासीं? हाणे बि 15 ॾींहं त थींदा न, ज़्यादा आहिनि। अच्छा, जे न बि कयो हूंदो त 15 ॾींहं बि करे वठंदा, त बि पास करे वठंदा, पास थी वेंदा। बीती खे बिंदी लॻाइण, रहम जी सिंदूर ठही वञो, क्षमा जो सिंदूर ठही वञो। बाप दादा ड्रिल कराई, सभु सर्व जे लाइ रहम जी सिंदूर, बीती के बिंदी, रहम जी सिंदूर, क्षमा जो सिंदूर ठही वञो। ॿुधियो सभिनि। अच्छा, 3 मीटिंग वारा जो आया आहिनि, स्पार्क वारा, उहो हथु उठायो। अच्छा, ॾाढो सुठो। हाणे हिन विषय ते रिसर्च करो, वायुमंडल कीअं प्रैक्टिकल में श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठाहे सघंदा आहियूं। रिसर्च करो था न, अहिड़ो वायुमंडल ठाहिण लाइ छा छा बुद्धि में रखिणो आहे, छा छा कर्म में करिणो आहे, संबंध संपर्क में छा करिणो आहे, जो वायुमंडल सदा सुठो रहे। जॾहिं असां ॿियनि जे लाइ, जॾहिं वायुमंडल खे सुठो करणु चाहींदा आहियूं त असांखे बुद्धि में छा छा रखिणो आहे, सभिनि खे क्षमा करिणो आहे, रहम करिणो आहे, बीती की बिंदी लॻाइणी आहे, कर्म कंदे हुए असांखे छा यादि रखिणो आहे ताकी वायुमंडल सुठो रहे। हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, साक्षी दृष्टा ठही पाठ वॼायूं। संबंध संपर्क में जॾहिं ईंदा आहियूं उन समय छा यादि रखूं कि वायुमंडल सुठो रहे। असां पूर्वज आत्मा आहियूं, असां दाता जा ॿार देवता आहियूं, त संबंध संपर्क में ईंदे हुए असांखां कंहिंसां कुझु वठण जी इच्छा न, संकल्प न ईंदो। अच्छा, पंहिंजे पाण खे बिज़ी रखंदा आहियो, सुठी ॻाल्हि आहे न, लेकिन बाप दादा इहे प्रैक्टिकल अनुभव ॾिसणु चाहींदा आहिनि कि कीअं प्रैक्टिकल कयो।
हुनजो परिणाम छा निकितो। अगरि विच में कुझु बि रुकावट आई त छा आई, इहा अनुभव प्रैक्टिकल में करे करे ॾेखारियो। सिर्फ़ु पॉइंट्स न कढो, ये करिणो आहे, ये करिणो आहे, न करो। अनुभव करे करे एग्ज़ाम्पल ठही करे ॾेखारियो ऐं उहा एग्ज़ाम्पल ॿियनि खे बि सहयोग ॾींदो। जॾहिं असां एग्ज़ाम्पल ठाहींदासीं त उहो ॿियनि खे बि सहयोग ॾींदो। ठीकु आहे न। ये रमेश भाई निमित आहे। अच्छा, हाणे बि 15 ॾींहं पिया आहिनि, हाणे लास्ट न थियो आहे, ॾाढा विया लेकिन थोरो रहियो। त स्पार्क वारा अहिड़ो प्रैक्टिकल करे करे ॾेखारियो, ॿियनि खे बि ॾेखारियो। ठीकु आहे न, करे सघंदा आहियो जो सघंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे, ॾाढो सुठो। अच्छा, ॿी मीटिंग वारा ट्रांसपोर्ट जी मीटिंग वारा। ट्रांसपोर्ट वारा त सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। ट्रांसपोर्ट वारा हथ ठाहियो। अच्छा, भेणनि जे बिना त गति न आहे, त ट्रांसपोर्ट वारा छा कंदा, सिर्फ़ु यात्रा कराईंदा। ट्रांसपोर्ट वारा इहे आपस में प्रोग्राम ठाहियो जो कहिड़ी बि आत्मा खे कम से कम समय में दुख जी दुनिया सां पार करे थोरो समय जे लाइ शांति जी यात्रा कराए सघो। चलो, परमधाम ताईं त मुश्किल आहे, लेकिन दुख जी दुनिया जी शांति जी यात्रा त कराए सघंदा आहियो न। दुख जी दुनिया जी, लेकिन दुख जी दुनिया जी मतिलबु हिन दुख भले हुननि जो बुद्धि योग मथे न वञे। बाबा चवनि था शांति धाम में परमधाम ताईं न पहुचनि, लेकिन हिन दुख जी दुनिया खां थोरो दुख भुलिजी करे, जीअं न कोई हसी वारो सीरियल ॾिसंदा आहिनि, कोई अहिड़ी जॻह वेंदा आहिनि त थोरे समय जे लाइ दुख जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि न। त ईअं ई बाबा चवनि था दुख जी दुनिया जी शांति जी यात्रा त कराए सघंदा आहिनि। उहो प्लान त ॾाढो ठातो आहे। चारों प्रकार जी यात्रा वारनि खे बाप दादा जो संदेश त पहुचायो आहे, पहुचाईंदव ई। छो जी कोई बि वर्ग न रहिजी वञे। इहो सुठो आहे जो वर्गनि जी इन्वेंशन निकिती, इहा सुठी आहे। उलाना न मिलंदो, कोई बि वर्ग न रहे। हर हिकु पंहिंजे वर्ग खे अॻियां वधाइण जो उमंग त रखंदो ई आहे। इहो ॾाढो सुठो आहे। लेकिन हाणे जो बि वर्ग ठहिया आहिनि, केतिरो समय खां वर्ग हलनि था न, 1.5-2 साल त थी विया या ज़्यादा, 10-12 साल वर्गनि जी सेवा खे 10-12 साल थी विया। अच्छा, ॾाढो टाइम थी वियो। वर्ग वारनि जे लाइ बाप दादा जो हिकु संकल्प आहे। बाप दादा 2-3 बार चयो अथई, लेकिन थियो न आहे। हर वर्ग जो बि जेतिरे समय खां बि सेवा कई, उन हिकु वर्ग जे विशेष सर्विसेबल, चाहे सहयोगी चाहे हाफ योगी, कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि रेगुलर न, अहिड़ा कोई हर वर्ग वारा कम से कम 5 त सभु वर्गनि जे साम्हूं, सभु वर्गनि वारनि मां 5 विशेष आत्मायूं अचणियूं खपनि। मधुबन में उहे सभी ॾिसनि कि वर्ग वारा आहिनि, चाहे 10-12 हुजनि, लेकिन 5 त लाहियो। अच्छा, सुठो सहयोगी आहे। सेवा जे निमित्त ठहण वारा 5 त कढी सघंदा आहियो न, निकिरी सघंदा आहिनि त लाहियो। कॾहिं लाहींदा, उहो दादियुनि जे मथां आहे। बाप दादा प्रोग्राम लाइ, बाप दादा जे प्रोग्राम में लायूं, उहो पोइ ईअं बाप दादा सां मिलण लाइक़ु हुजनि। 5 त निकिरी सघंदा आहिनि, ज़्यादा न चईंदा आहिनि, बसि 5 त दादियूं पास कंदियूं। इंजीनियर्स विंग जी मीटिंग। इंजीनियर्स जो त कमु ई आहे प्लान ठाहिणु। त तीव्र पुरुषार्थ जो कोई प्लान ठाहियो कि सिर्फ़ु सेवा जो ठाहींदव। इंजीनियर्स खे हर मास तीव्र पुरुषार्थ जो कोई नयो प्लान ठाहिणो खपे, राय ॾियणी खपे कि पोइ फाइनल त दादियूं कंदियूं। दादियुनि तव्हांजे साथ आहिनि, लेकिन इंजीनियर्स ऐं साइंस विज्ञान वारनि खे अहिड़ो कोई प्लान ठाहिणो खपे, चाहे जो जल्दी जल्दी नई दुनिया में ईंदा।
इंजीनियर्स और साइंस विज्ञान वारनि खे कोई अहिड़ो प्लान ठाहिणो खपे जो जल्दी जल्दी नई दुनिया अची वञे। बसि इहे ई मीटिंग कंदा रहंदा आहियूं, प्लान ठाहींदा रहंदा आहियूं। केसिताईं कोई तीव्र गति जे प्लान ठाहियो, छो जो लक्ष्य त तव्हांजे वर्ग जो इहो ई आहे कि प्लान ठाहे जो पंहिंजो राज्य जल्दी जल्दी अची वञे। त अहिड़ो बि प्लान ठाहियो ऐं सेवा में भी थोड़े समय में ज़्यादा सफलता प्रत्यक्ष ॾेखारे मिले, अहिड़ो प्लान ठाहियो। अहिड़े प्लान ठाहींदा आहियो न, लास्ट टर्न में सभु रिपोर्ट ॿुधंदा कि हर हिकु वर्ग सफलता खे तीव्र ठाहिण जो छा प्लान ठातईं। सिर्फ़ु ठाहिणो न आहे, 15 ॾींहं उन जो अभ्यास करिणो आहे, प्रैक्टिकल में लाहिणो आहे, ठीकु आहे न। हाणे प्रैक्टिकल थियणो आहे। हिकु ॿ में सभई चईंदा आहिनि बाप दादा सभिनि जी रोहरियान ॿुधंदा रहंदा आहिनि, सभई चईंदा आहिनि प्रत्यक्ष थिए, लेकिन पहिरियों प्रत्यक्ष तव्हां थियो। बाप बि तव्हां द्वारा प्रत्यक्ष थींदा। अच्छा, हाणे पंहिंजी वृत्ति खे एकाग्र करे सघंदा आहियो। काथे बि वृत्ति चंचल में न अचे, अचल एकाग्र शक्तिशाली रहे। बाप दादा ड्रिल कराई। अच्छा, चारों ओर जी सर्व, हिकु सेकेंड बस। अचल एकाग्र ऐं शक्तिशाली स्थिति। मां आत्मा बाबा जी संतान। त हीअं बाप दादा ड्रिल कराई, जरा भी वृत्ति चंचल न थिए। बसि मां आत्मा ऐं बाबा, ॿियो कोई संकल्प मन में अचे न त बुद्धि एॾे वेॾे वेंदी न। चारों ओर जे सर्विसेबल ॿारनि खे सदा पंहिंजे श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा सेवा करण वारा तीव्र गति जा पुरुषार्थ करण वारे ॿारनि खे सदा क्षमा जे मास्टर सागर, सदा शुभ भावना शुभ कामना द्वारा ॾाढे कमज़ोर आत्माउनि खे बि शक्तिशाली ठाहिण वारा अहिड़े मास्टर सर्वशक्तिवान ॿारनि खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते। कहिड़े ॿारनि खे जो सर्विसेबल, सदा पंहिंजे श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा सेवा करण वारा, क्षमा जा मास्टर सागर, शुभ भावना शुभ कामना रखण वारा, ॾाढी कमज़ोर आत्माउनि खे शक्तिशाली ठाहिण वारा मास्टर सर्वशक्तिवान ॿारनि खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदाना समय प्रमाण हर कार्य में सफल थियण वारा ज्ञानी योगी तो आत्मा ठहो। ज्ञान जो अर्थ आहे समझदार, उनखे चइबो आहे जो समय प्रमाण समझदारी सां कार्य कंदो हुजे, सफलता खे प्राप्त करे। समझदार जी निशानी आहे उहो कॾहिं धोखो न खाई सघंदो आहे, ऐं योगी जी निशानी आहे क्लीन एंड क्लियर बुद्धि। क्लीन एंड क्लियर बुद्धि, जंहिंजी बुद्धि क्लीन एंड क्लियर आहे उहो कॾहिं बि न चईंदो कि पतो न ईअं छो थी वियो। इहे शब्द ज्ञानी ऐं योगी आत्मायूं न चई सघंदियूं आहिनि। उहो ज्ञान ऐं योग खे हर कर्म में लाहींदो। उहो ज्ञान ऐं योग खे हर कर्म में लाहींदो। स्लोगन आहे अचल अॾोल उहो ई रहंदो आहे जो पंहिंजे आदि अनादि संस्कार स्वभाव जी स्मृति खे स्मृति में रखंदो। अचल अॾोल उहो ई ठहींदो आहे जो आदि अनादि संस्कार स्वभाव खे स्मृति में रखंदो आहे। अच्छा, ओम शांति।